अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह। वक़द क़ाल अलैहि स्सलातु वस्सलाम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। वक़द क़ाल अलैहि स्सलातु वस्सलाम अस्हाबी कन्नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। वक़द क़ाल अलैहि स्सलातु वस्सलाम अल उलमाउ वरसतुल अंबिया। वक़द क़ाल अलैहि स्सलातु वस्सलाम अल मर्उ मअ मन अहब्ब। औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जी मोहब्बत से आवाज़ बुलंद रूह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इहतराम उलमाए किराम, इंतहाई जी वकार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों ए बुजुर्गों, तो ऐसा जो पन्ने अकिल शहर के अंदर मदरसा दारुल कुरान हम्मादिया जे ज़ेर इंतज़ाम हिन अज़ीम शान अज़मत कुरान कॉन्फ्रेंस में तजे इंतहाई मुहतरम मुकर्रम उस्ताद कारी अब्दुल्ला इंडर साहब जन जी दावत ते अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करने जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़री खे मंजूर व मक़बूल फरमाए। सुबह का प्रोग्राम हलियो, असर जी नमाज जो वक्त थी वियो। मां साथन के चयुम त पन्ने अकल में मां 3 ॾींहनि में ॿियो दफ़ो आयो आहियां, 2 दफ़ा ये जुट थी आहे। इन वक्त में मुख्तसर मानू छा गलाए छा बयान करे। असर जी नमाज लेट करणो मुनासिब कोने, लगे तो रात जो शादी जो को प्रोग्राम भी आ सेटिंग में हाणे का शुरू थी वई है। उन साथिन के भी डिस्टर्ब है परेशान करणो मुनासिब कोने। बहरहाल बस 10-15 मिनटन में 2-4 गालियों अर्ज़ कयां थो। दुआ है अल्लाह तबारक व तआला मुखे सही समझाइण, अवां के सही समझण, असां सभिनी के तमाम गालियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। यकीनन हिनन महफिलन जे इनेकाद जो मकसद इहो आ त माण्हू जलसे जे अंदर अचन, अल्लाह जे पाक कुरान के बुधन,
अल्लाह जे पाक कुरान के समझन ऐं अल्लाह रब्बुल इज्जत जे कलामुल्लाह जे हुक्मन जे मुताबिक पंहिंजी जिंदगी गुजारन। जेके बेनमाजी हिन उहे नमाजी बणजन, जेका बेरोज़ाइत हिन उहे रोज़ेदार बणजन, जेके ज़कात नथा ॾियनि उहे हिसाब करे ज़कात अदा कन। जिनके अल्लाह माल ॾिनो आ, पैसो ॾिनो आ, उहे काबतुल्लाह जो तवाफ कन, उमरो कन, हज कन, मक्को घुमन, मदीनो ॾिसन। उहे अल्लाह जा शुक्रगुजार बान्हा बणजन। अक्सरियत मां दुनिया ते नज़र कयां थो, अल्लाह जो कसम असां मुसलमानन मां शुक्र बिल्कुल निकरी वियो आहे। हालांकि असां 1400 साल पोइते हलिया हलूं, मदीने जे मीर जे पाक जिंदगी जो मुतालो कयूं, हुजूर जे सहाबा जे पाक जिंदगी जो मुतालो कयूं, आले मुहम्मद जे जिंदगी जो मुतालो क्यों, असहाबे मुहम्मद जे जिंदगी जो मुतालो क्यों, अहले बैते मुहम्मद जे जिंदगी जो मुतालो क्यों। असा के नजर इंदो त महीनो महीनो ब महीना बे आमिना जो लाल पान बे त खुदा जो कसम मदीने जे मीर जा सहाबा बे फाकन ते पंजो वक्त गुजारींदा। लेकिन करें बे जुबान ते नाशुक्री, हमेशा अल्लाह जो शुक्र अदा कंदा। हमेशा किताबन में आयो हिकड़े दिहाड़े जनाबे अलीजुल मुर्तजा रज़ी अल्लाह तआला अन पंहिंजे घर आयो ऐं हजरत अलीजुल मुर्तजा पंहिंजी घरवारी हजरत फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा के चयो, फातिमा काफी ॾींहं गुज़री विया आहिनि, मां अली जे पेट में मानी जो गिरह न वियो आ। फातिमा वक्त फाकन ते तो गुजरे, वक्त भुख ते तो गुजरे। फातिमा मां त अली अबू तालिब जो पुट हां, तू फातिमा त मदीने जे मीर जी न्याणी आ। सुभान अल्लाह चओ त ॿुधायां। सुभान अल्लाह एड़ी न मजे मजे वारी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह मोहब्बत वारी, सुभान अल्लाह इश्क वारी, सुभान अल्लाह प्यार वारी, सुभान अल्लाह जानिसारी वारी, वफादारी वारी है, सच्ची यारी वारी। अल्लाहु अकबर कबीरा। फातिमा तू त मदीने जे मीर जी न्याणिया, तू त इमामुल अंबिया जी न्याणिया, तू त शाफिए रोज़े जज़ा जी न्याणिया। फातिमा तू त साक़िए कौसर जी न्याणिया। फातिमा भला हीअं कर, अज तू पंहिंजे बाबे जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते वञ, मता साईं वटि कुछ मौजूद हुजे, मता कुछ खाइण जे लाइ मिली पए, मता कुछ पचाइण जे लाइ मिली पए। अल्लाहु अकबर कबीरा। किताबन में चे थो रात जो वक्त हो, अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा पंहिंजे बाबे जे दरवाजे ते आई। अम्मा फातिमा पंहिंजे बाबे जे दरवाजे के खड़कायो। मुंहिंजो साईं हजरत उम्मे ऐमन रज़ी अल्लाह तआला अन्हा जे हुजरे में हो। जॾहिं मुंहिंजे साईं दरवाजे खड़काइण जो आवाज़ो ॿुधो, पन्या किला वारो तवज्जो कजो, मदीने जे मीर फरमायो, उम्मे ऐमन हे दरवाजे खड़काइण जो अंदाज, इहो दरवाजे खड़काइण जो अंदाज इहो मां मुहम्मद करीम जी न्याणी फातिमा ज़हरा जो आ। उम्मे ऐमन फातिमा हिन वक्त नहीं दिया, रात जे वक्त में नहीं दिया, रात जे पहर में नहीं दिया। अल्लाह खैर करे। अज फातिमा हिन वक्त छो आया, उठो तो सही, दरवाजे के खोलो तो सही। जॾहिं हजरत उम्मे ऐमन दरवाजे के खोलियो, अम्मा फातिमा पंहिंजे बाबे बिनी जहानन जे सरदार जे खिदमत में आई। मुझे साईं पंहिंजे प्यारी न्याणी जे चेहरे जी ज़ियारत कई। अम्मा फातिमा ज़हरा बिनी जहानन जे सरदार पंहिंजे बाबे जे वज़ुहा वारे चेहरे जी ज़ियारत कई। मुझे साईं पंहिंजी न्याणी खे विहारियो, आमिना जो लाल वेठो। मदीने जे मीर फरमायो, फातिमा
खैर ताहे हिन वक्त इया फातिमा छा गाला को मसलो तो ना है का गाल तो ना है तवज्जो कजे पन्ने आके लवारा अम्मा फातिमा तो ज़हरा वाह जी गाल कई जागो था ना बा हिकड़ी गाल तो बुधाया इन में बेसुसी कंदो तो पोकम कियन मोहब्बत सा चो सुभान अल्लाह अम्मा फातिमा फरमायो बाबा हिकड़ा हिन इंसान तवज्जो है ना हिकड़ा हिन मां बे इंसान तहां बे इंसान बा इंसान हो ना हां बियाहिन अल्लाह जा फरिश्ता मारे तवज्जो को जाए अम्मा फातिमा सन फरमाने लगी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 मिनट सुभान अल्लाह मोहब्बत सा चवंदो तो इंशाअल्लाह ताके सवाब मिलंदो ए अल्लाह जा महबूब नबी हिकड़ा दुनिया जा इंसान बिया अल्लाह जा फरिश्ता सही अल्लाह जे फरिश्तन जो खादो ए खुराक अल्लाह जो जिक्र आ उनन जो खादो ला इलाहा इल्लल्लाह उनन जो खादो सुभान अल्लाह उनन जो खादो अल्हम्दुलिल्लाह सही अल्लाह जे फरिश्तन जो खादो अल्लाह जो जिक्र आ सही इंसानन जो खादो चाहे इंसानन जी खुराक चाहे मदीने जो मीर समझी वियो मुझे साईं फरमायो ओ फातिमा एक महीनो गुजरी वियो तुझे बाबे जे घर में कुन्नी कोने चढ़ी तुझे बाबे जे घर में खादो तैयार कोन थिया मानी तैयार कोन थिया चावर तैयार कोन थिया जब तैयार कोन थिया ओ फातिमा तू भी बुखायल तू जो बाबो अल्लाह जो महबूब भी बुखायल फातिमा अजमा मोहम्मद करीम जे खिदमत में चंद बकरियों आयो है फातिमा तू चाहे तो के मां मोहम्मद करीम 5 बकरियों अता क्या तू चाहे अजु जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम मां मोहम्मद करीम जे खिदमत में आयो ओ फातिमा हजरत जिब्राइल मां मोहम्मद करीम के 5 कलमा सिखारे दो तू चाहे तो के 5 कलमा सिखारा तू चाहे तो के 5 बकरियों हदो क्या है मदीने जो मीर हो इमामुल अंबिया हो नबियन जो सरदार नबी रसूलन जो पगदार नबी कायनात जो महदार नबी अल्लाह जो दिलबर नबियन जो अफसर शाफिए महशर साक़िए कौसर बुलंद बाला कदर हेडा रहमत जो समंदर हो हेडा बे अम्मा फातिमा ज़हरा हुई जेका मदीने जे मीर जी न्याणी हुई अम्मा फातिमा ज़हरा हुई जेका अम्मा खदीजा जी न्याणी हुई हेडा बे अम्मा फातिमा ज़हरा हुई जेका जनाब अलीउल मुर्तजा जी रानी हुई हेडा बे अम्मा फातिमा ज़हरा हुई जेका हसनैन करीमैन जी अम्मा हुई मां कुर्बान वञा अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे जवाब ता चवण लगी ओ बाबा जो भुख ते हो सुभाणे रब खाराईंदो सुभाणे भुख ते हूंदासे बेॾे रब खाराईंदो अॼु खाधो न मिलियो सुभाणे मिलंदो सुभाणे खाधो न मिलियो ॿिए ॾींहुं मिलंदो ॿिए ॾींहुं खाधो न मिलियो टे ॾींहुं मिलंदो ओ बाबा जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम तहां जे खिदमत में आयो जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम जेका 5 कलमा तहां के सेखारियो ओ मोजा बाबा उहे 5 कलमा मां फातिमा के सेखारियो अल्लाहु अकबर कबीरा मुझे साईं जे वज़ुहा वारे चेहरे ते मुरकाई मदीने जे मीर फरमायो ओ फातिमा अज जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम मां मोहम्मद करीम जे खिदमत में आयो ए 5 कलमा सिखारे वियो या अव्वलल अव्वलीन व या आखिरल आखिरीन व या ज़ल कुव्वतिल मतीन व या राहिमल मसाकीन व या अरहमर राहिमीन पन्ने आके लवारो असांजो अकीदो ईमान आ त मदीने जो मीर सच्चो आ चो 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 आमिना जो लाल छो तरब कलामे मुकद्दस में आवाज ओरिनो चेतो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा ओ दुनिया मारो जुबान त मुझे महबूब जी हुंदिया वमा
यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। ओ दुनिया वारो जुबान त मुझे महबूब जी हुंदिया पर उन जुबान मां निकरंदड़ कलाम मां अल्लाह जो हुंदो आ। नारे तकबीर शान मुस्तफा उलमाए हक उलमाए देवबंद। अल्लाहु अकबर। मारी तवज्जो कर। फातिमा जिब्राइल आयो पंज कलमा सिखारे अब भाई पंज कलमा याद कजो याद बदिए ताके सिखाने दिला तमहीद बदिए मारे तवज्जो कज या अव्वल अव्वलीन अब याद आहे छा छा चुम मोहब्बत सा या अव्वल अव्वलीन ओ साजा अल्लाह तू पहरियन खां पहरियो आ तू अव्वलन खां अव्वला तू अगवारन खां अग में आ। सजी कायनात नजर कर कुछ न हो न जमीन हुई न आसमान हो न सिज हो न चंद्र हो न तारा हा न रेगिस्तान हो न पहाड़ हा न दरिया हा न समुद्र हा। अल्लाह जो कसम न इंसान हा न जिन्न हा न फरिश्ता हा न जन्नत हुई न जहन्नम हो। सजी कायनात के खल्कण वारो तने तन्हा अकेलो अल्लाह हुआ। रब कलामे मुकद्दस में आवाज ॾिनो जे तो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तख़ुदुहु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। ओ पन्ने आके लवारा आसमानन के खलकण वारो केरा मोहब्बत सा आसमानन के खलकण वारो केरा जमीनुन के बिछाइण वारो केरा इन सिज के रोशनी ॾियण वारो केरा चंद्र के चांदो की ॾियण वारो केरा इंसानन जिन्नन ऐं फरिश्तन के खलकण वारो केरा सॼी कायनात के पैदा करण वारो केरा। या अव्वल अव्वलीन ओ सांजा रब तू पहरियन का पहरियो तू अव्वलन का अव्वला व या आखिरल आखिरीन ओ मुझा अल्लाह तू आखिरन का आखिरी किताबन जे अंदर अचे थो जने क़यामत जी सरजमीन क़यामत जो ॾींहुं बर्पा थींदो। खुदा जो कसम अॼु दुनिया जे अंदर तोखे वॾा वॾा खान नज़र ईंदा भौतार नज़र ईंदा सरदार नज़र ईंदा वॾा वॾा तकब्बुर वारा इंसान नज़र ईंदा पर पन्या खिलवारा उन क़यामत जे ॾींहं खां ॾुध हर शइ फना थियणी आहे हर शइ ख़त्म थियणी आहे। सिज बेनूर थी वेंदो चंड जी चांदोगी ख़त्म थी वेंदी इंसान जिन्न फरिश्ता फना थी वेंदा सॼी कायनात ख़त्म थी वेंदी तने तन्हा अकेलो अल्लाह हूंदो। रब ऐलान कयो लिमनिल मुल्कुल यौम लिमनिल मुल्कुल यौम लिमनिल मुल्कुल यौम। ॿुधायो अॼु बादशाह केरा अॼु हाकिम केरा अॼु वॾो केरा अॼु अॻवान केरा ओ पन्या खिलवारा कोई जवाब ॾियण वारो कोन हूंदो। कुदरत जे तरफ़ां आवाज़ ईंदो लिल्लाहिल वाहिदुल क़हार बादशाही तने तन्हा अकेले अल्लाह जी आखिर आखिरी तो आखिर का आखिरिया या फल कुव्वतुल मतीन मुदरब तो बड़ी ताकतवर अरे दुनिया में वडी ताकतवर आहिन कने केसर ऐं किसरा चवन पिया असां वडी ताकतवर आहियूं वडी ताकतवर कोई साम्हूं न ईंदो। हां साईं मसादन के चवंदो इन केसर ऐं किसरा जी मिट्टी पलीत करण वारा बि मदीने जे मीर जा गुलाम हा। डाडिया जो सुभान अल्लाह इन केसर ऐं किसरा जी मिट्टी पलीत करण वारा बि
मदीने जे मीर जा गुलाम हा वरी तहां के कुछ वक्त कबल तहां के सुपर पावर रूस नजर ईंदो इन सुपर पावर रूस जी मिट्टी पलीत करण वारा बि मदीने जे मीर जा दीवाना हा बन्या के वारो इंशाअल्लाह वो वक्त परे ना है जो इन जालिम इन जाबिर इन आमिर इन अमेरिका जी मिट्टी पलीत करण वारा बि मदीने जे मीर जा गुलाम हुंदा। नारे तकबीर। मेहरान साउथ पनवाकिल अब्दुल समद सनी शेख 0306 27 43 893 हबीबुल्लाह था उन्हनि रहम करण वारनि जे मथां बि रहम करण वारो तू आ मुझा रब उन्हनि रहम करण वारनि खां वधीक रहम करण वारो बि तू आ। अल्लाहु अकबर व या अव्वल अल अव्वलीन व या आखिर अल आखिरीन व या ज़ल कुव्वतिल मतीन व या राहिम अल मसाकीन व या अरहमर राहिमीन। फातिमा जिब्राइल आयो ये 5 कलमा अज मां मोहम्मद करीम के सिखारे दियो। अरे तवज्जो कजाए अम्मा फातिमा ये 5 कलमा सिखया। अम्मा फातिमा पंहिंजे बाबे जे घर मां निकती पंहिंजे शोहर जनाब अलीजुल मुर्तजा जे घर आई। हजरत अली जी नजर पई हथ खाली है फातिमा कुछ न मिलियो कुछ मौजूद कौन हो। अल्लाह अकबर अम्मा फातिमा से फरमाने लगी अली मां पंहिंजे बाबे जे दरवाजे ते वही दुनिया हासिल करण हम अली मां पंहिंजे बाबे जे दरवाजे ते वही दुनिया हासिल करण हम पर पंहिंजे बाबे जे दरवाजे ता मां फातिमा आखिरत हासिल करे आई हां। फातिमा छा खणी आई आ अम्मा फातिमा सॼी ॻाल्हि जनाब अलीजुल मुर्तज़ा खे ॿुधाई। जनाब अलीजुल मुर्तज़ा फरमायो फातिमा वाह जो कम करे आई आ फातिमा वाह जो कम करे आई आ। ये जुमला अल्लाह के महबूब ये जुमला खणी अचण वारो नूरी मखलूक जो सरदार जनाब जिब्राइल अलैहिस्सलाम ये कलमा रब करीम जे शख्सियत जे मथा नाज़िल किया। वो शख्सियत अल्लाह जो महबूब आमिना जो लाल इमामुल अंबिया खातमुल अंबिया खातमुर रसूल शाफिए रोज़े जज़ा। मुसलमानों ये का कलमा अल्लाह के महबूब हैं वो अल्लाह जे महबूब के भी महबूब हैं। अल्लाह जे महबूब ये कलमा पंहिंजे महबूब न्याणी अम्मा फातिमा तो ज़हरा के अता किया। अम्मा फातिमा जनाब अलीजुल मुर्तज़ा के बुधाया ऐ सोहणे अली ये कलमा मदीने जे मीर जे उम्मत ताईं पहुंचाया। बुजुर्गन लिखियो आ तांजे घर में बेबरकताई पहुंचे इन्हनि कलमनि जो विर्द कयो। तहांजे घर में मज़ो न हुजे इन्हनि कलमनि जो विर्द कयो। तहांजे घर में के ख़ुशीअ जी ज़रूरत हुजे इन्हनि कलमनि जो विर्द कयो। के बुराई मां जान छड़ाणी हुजे इन्हनि कलमनि जो विर्द कयो। छो त अल्लाह जा महबूब कलमा आहिनि जाते इन्हनि कलमनि जो विर्द थींदो उते अल्लाह जी रहमत वड फुड़े मींहं वांगुरु वसंदी। ये 5 कलमा याद करे छॾियो इंशाअल्लाह रब जूं रहमतूं वड फुड़े मींहं वांगुरु वसंदियूं। मां जेको चयुमि अल्लाह तबारक व तआला मंज़ूर व मक़बूल फरमाए। ज़िंदगी बाक़ी मुलाकात बाक़ी व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल